भान सईदाबाद बेले खाते ज़मीनुनि तां कब्ज़ा ख़त्म कराइण लाइ इंतज़ामिया सरगर्म। ज़मीनुनि तां कब्ज़ा ख़त्म कराइण लाइ ऑपरेशन जारी। 100 एकड़नि ते मुश्तमिल फसल भेलायो वियो। ऑपरेशन जी निगरानी फॉरेस्ट ऑफिसर हैदर बख्श बुगटी ऐं DSP सेवण बशीर खुआरो करे रहिया हुआ। बेले खाते जी ज़मीन तां कब्ज़ा ख़त्म कराइण लाइ वॾी तादाद में पुलिस नफ़री पहुतल आहे। फॉरेस्ट ऑफिसर हैदर बख्श मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सुप्रीम कोर्ट जे हुकुमनि ते बेलनि तां कब्ज़ा ख़त्म कराए रहिया आहियूं। 50 एकड़नि ते मुश्तमिल वननि जो पोखियल फसल ट्रैक्टर हलाए ख़त्म कयो वियो। रिपोर्ट काशिफ अली चन्ना, सिंध सोशल न्यूज़, भान सईदाबाद।